चांदे साहब तारफ़ जो मुहताज आहे सभिनी खे ॼाण हूंदी। सभई दोस्त जामी साहब खे ॿुधंदा हूंदा, पढ़ंदा हूंदा ऐं कंहिं गुज़ारिश कंदा था अचनि सिगार जे 50 सालनि ते अॻियां लाइ असांखे को रस्तो ॿुधाई। महिरबानी। हाणे ख़िताब लाइ दावत ॾींदुसि उन शख़्सियत खे साईं डॉक्टर साहब सां असां काफ़ी वक़्त खां कोशिशि कयासीं त हैदराबाद में सभ खां पहिरीं आउं तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जो मां हीउ मौक़ो फ़राहम कयो जंहिंमें असां गॾिजी वियूं ऐं जनाब जामी चांडो साहब जंहिं नमूने सां हिन सॼे असांजे पेशरफ़्त जी असांजे नंढड़े कम जी जो जाइज़ो वरितो ऐं हुन लाइ शुक्रगुज़ार आहियां। असांखे नई राह जी तलाश आहे छाकाणि त को बि इदारो का जमात साॻे नमूने सां कमु नथी करे सघे। तब्दीली ज़रूरी अमल आहे ऐं सिंध कैडेट एसोसिएशन तालीम जे लाइ शुरूआति कई त कीअं तालीम खे आम कजे ऐं उनखे माण्हूअ जी ज़रूरत में शामिलु कजे। अॼु इहो आहे त हर घर में ॿार जी तालीम जे लाइ बजट रखियलु आहे, यानी हर ॻाल्हि हर ख़ानदान ग़रीब या अमीर इहो महसूसु करे थो त ॿार खे तालीम ॾियारणु खपे। इहा हिकिड़ी नंढड़ी पेशरफ़्ती आहे, पर जेका अहम ॻाल्हि आहे सा इहा आहे त असां इन खां पोइ क्वालिटी ते तवजो कोन ॾिनी। असां क्वालिटीअ खे छॾे ॾिनो, असां उन जे बदिरां तकड़ में माण्हू पैदा करणु शुरू कया ऐं क्वालिटी छॾे ॾिनी। नतीजे तौरु असां वटि उहा सगारी लीडरशिप पैदा थी थिए। असांजी लीडरशिप अॼु अल्हम्दुलिल्लाह सभु पढ़ियल लिखियल माण्हू त मुश्तमिल आहे, पर उहे पंहिंजे कमकार खे ॿिए नंबर नमूने सां कमु हलाइनि पिया। नतीजे तौरु सिंध में जेकी कुझु थियणु खपे सो न पियो थी सघे। हाणे हीउ इदारो जेको 50 साल पूरा करे ऐं हींअर 53 सालनि जो थी वियो आहे, जेको बि हिकिड़े नंढड़े समाजी इदारे लाइ हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे जेका अवां सभिनी दोस्तनि जे महिरबानी सां अवां सभिनी जे ताउन सां असां हिते पहुता आहियूं ऐं ॾाढो ॾुखियो सफ़र रहियो आहे। इहो सफ़र एॾो आसान बि कोन रहियो आहे, उन्हनि सभिनी जी तव्हांखे ख़बर आहे, हुनजो वजह ज़रूरी न आहे। पर अॼोके हिन में जंहिं नमूने सां मुंहिंजी जेका गुज़ारिश हुई मुंहिंजे साथियुनि खे सा इहा हुई त आउं एक्सपेक्ट कंदुसि त दोस्त सुवाल पुछनि ऐं जामी साहब वरी महिरबानी कई, पर मूंखे इहो एक्सपेक्ट हो त जामी साहब वधीक तनक़ीदी तौर ते क्रिटिकली असांखे एनालाइज़ करे, छाकाणि जेसिताईं जंहिं कम जी जंहिं इदारे जी तनक़ीदी जाइज़ो नथो वरितो वञे तेसिताईं असांखे सही राह जी ख़बर न पवंदी। सभु कुझु सही आहे, सभु कुझु भलो पियो वञे, इहो मुंहिंजे ख़्याल में असांजे कम जी का सुञाणप कान्हे। ऐं इन लाइ हिते जिन दोस्तनि चयो त असीं करणु करूं था त मुंहिंजो हिनखे को मक़सदु हुजे। हिकिड़े माण्हू खे वेही हुनखे चइजे तो भलो कमु कयो, बाबा भले कमु करण वारा इलाही हलिया विया, उनजो नालो निशान कोन्हे। असीं भरिया वेंदासीं सुभाणे आऊं कोन। असुल ॻाल्हि आहे त जेको रस्तो तव्हां सभिनी गॾिजी ठाहियो आहे उहो रस्तो केतिरो कामयाबु थियो आहे ऐं उन में अञा कहिड़ियूं चङायूं करणियूं आहिनि।
कहिड़ी मंज़िल ते तव्हांखे पहुचणो आहे, इहे इन जो तइयुन करिणो ऐं अव्हां कीअं था महसूसु करियो। तव्हां सभु साथी तव्हां ज़िंदगीअ जो कुझु हिसो सिंध ग्रेजुएट एसोसिएशन खे ॾिनो आहे। तव्हां पंहिंजे वक़्त जो, पंहिंजे माल जो, पंहिंजे टैलेंट जो हिसो हिन में ख़र्चु कयो आहे, त तव्हां हुन मां कहिड़ो फल वठणु घुरो था पिया। इहो तव्हांजी एक्सपेक्टेशन जो इम्तिहान आहे ऐं उहो ज़रूरी आहे। छाकाणि असीं जॾहिं पाण में गॾिजी विया आहियूं त असांखे पंहिंजी उणाइनि जो बि पतो हुजणु खपे। चङायूं त सभु को ॿुधाए थो, पर उणाइनि सां जेसि ताईं असीं साम्हूं न थींदासीं, जेसीं उन्हनि जो असांखे अहसासु न थींदो, तेसीं असीं अॻिते वधी न सघंदासीं। सो मुंहिंजे सम्झ में इहा ॻाल्हि अचे थी। हिकिड़ी ॻाल्हि जेका आम ॻाल्हि आहे उहा इहा त असां जॾहिं सिंध ग्रेजुएट जो स्ट्रक्चर पे ठाहियो तॾहिं सोचियोसीं त हिन जो लीडरशिप कीअं थींदी। तरीक़ा हिकिड़ो आम तरीक़ो जेको असां वटि आहे सो इहो आहे त बाबा जंहिं ठाही उहो ई लीडर आहे, बसि उहो जंहिंखे लीडर बनाए उहो लीडर रहंदो। माना शख़्सी क़िस्म जी राज जी ॻाल्हि। पर दोस्तनि जो ख़्यालु हो त ईअं त ॾाढा हली कोन सघंदा, असांखे इज्तिमाही तौरु हलाइणी खपनि ऐं हुन लाइ जमहूरियत ज़रूरी आहे। त सिंध ग्रेजुएट एसोसिएशन बाक़ाइदे इलेक्शन जो हिकिड़ो इंस्टीट्यूशन तयारु कयो। इलेक्शन कमीशन, हुनजा रूल्स रेगुलेशन्स, हुनजा तरीक़ा सभु छपियल आहिनि, तव्हां सभिनी खे ख़बर आहे। ऐं हर साल, हर ॿिए साल, 3 साल इलेक्शन थी रहे थी पई, हेठि ब्रांचुनि में थिए थी, मथे थिए थी। हाणे उनखे रिलीजियसली मुकमिल करिणो आहे। हुनमें के दोस्त हाराइनि बि था, के खटीनि था। जेके हाराइनि था उहे चवंदा असां सां ज़ुल्म थियो ऐं असां अञा जमहूरी कैरेक्टर पैदा न कयो। असां में खटण हाराइण जो तसवुरु बिल्कुलु शख़्सी बुनियादनि ते थींदो आहे। उनखे शख़्स मां कढणो आहे। असांखे इदारे जो सोचणो आहे त कहिड़ा दोस्त इदारे लाइ बहितर थींदा ऐं कहिड़ा दोस्त सुठे नमूने सां हलाए सघंदा। शख़्स त सभु भला आहिनि, सभु दोस्त असांजा, सभु साथी आहियो, सभिनी सां गॾु उथूं वेहूं था, दुखनि में सुखनि में गॾु आहियूं। पर ॻाल्हि आहे इदारे खे कीअं हलाइजे ऐं सिंध जे लाइ कहिड़ो कमु भलो कजे। जो हिते जो समाज मुस्तहकम थिए। सिंध में सियासी कम थिया आहिनि, अदबी कम बि थियनि पिया ऐं माशाअल्लाह काफ़ी अंजुमनूं ऐं काफ़ी इदारा इन्हनि कमनि में मसरूफ़ आहिनि। पर समाज जी कंस्ट्रक्शन, समाज जी जोड़ जोड़, समाज जी तरक़ी, इन ते तमामु घटि कमु कयो आहे। असांजा हिंदू भाउ इन मामले में तमामु मुस्तहकम हुआ। उन्हनि तमामु सुठो हिकिड़ी पंहिंजी निज़ाम ठाहियो ऐं पंहिंजे समाज खे मज़बूत कयो। नतीजो हिकिड़ो जॾहिं हू हितां विया त हुननि खां सभु कुझु खसिजी वियो। हथे ख़ाली वञी हुननि हेठां ज़ीरो लेवल खां सड़क तां बि कमु शुरू कयो ऐं इहा तारीख़ आहे त उन्हनि मां को बि पेनू न थियो, कंहिं बि हथु न टंगियो, महिनत कई। इहा वॾी ॻाल्हि आहे उन्हनि जी। उन्हनि महिनत मां अॼु हुननि जा यानी त दुनिया जे वर्क शाहूकारनि में असांजा सिंधी लेखिया वञनि था। वॾे में वॾे कारोबारनि में सिंधी अॻियां आहिनि, तालीम में सिंधी अॻियां आहिनि। हुननि त यूनिवर्सिटियूं खोलियूं, कॉलेज खोलिया, सभु पंहिंजी मदद पाण करे शुरू कई। हथे ख़ाली अलाह जी मदद सां हुननि सभु कुझु करे ॾेखारियो। जो सॼी हिंदुस्तान जी 2 अरब आबादी हिननि चंद लख सिंधियुनि ते
हिमतुनि खे अॼु बि साराहे थी। तव्हां चैनल खे ॾिसंदा हूंदा त कीअं हुननि जी पज़ीराई थिए। इहो सिंधी समाज जो जेको कैरेक्टर आहे, असां इहो छो नथा अख़्तियार कयूं? इस्लाम असांखे त कोन थो रोके त असीं महिनत न कयूं। असांखे महिनत करणी आहे, सचाई करणी आहे, सच ॻाल्हाइणो आहे, सच सां गॾु बीहणो आहे। इहो इस्लाम जो बुनियादी उसूल आहे। हिन करे असां इन तरफ़ वञूं। ऐं हाणे सिंध ग्रेजुएट लाइ इहो ज़रूरी आहे, जीअं जामी साहब बि चयो, त असांखे इदारनि जी मालिकी करणी पवंदी। इहो ॾिसणो पवंदो त इदारनि में मेरिट जो केतिरो ख़्यालु कयो वञे। मेरिट में माण्हू इदारनि में दाख़िल थियनि था या नथा थियनि, पंहिंजो हक़ तलफ़ी थिए थी, उन ते असां आवाज़ उथायूं। छाकाणि त हाणे असांजो इहो कमु आहे त असीं अहिड़ी तालीम जी असीं संभाल कयूं जेका पूरी तरह सां पंहिंजा नतीजा ॾेई सघे। छाकाणि त तालीम माण्हू ऐं ईमानदार माण्हू, महिनती माण्हू हिन मुआशिरे जो तमामु वॾो माण्हू आहे। असांजा जेके बि लीजेंड्स हुआ, अलामा तलत, अलामा आया काज़ी, डॉक्टर नबीबख्श बलोच, मोहम्मद इब्राहिम जोयो, सभु माण्हू बेहद महिनती ऐं बेहद ईमानदार हुआ। पंहिंजे मसइलनि में ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि ताईं महिनत कंदा रहिया, लिखंदा रहिया, पढ़ंदा रहिया, पढ़ाईंदा रहिया ऐं सेखारींदा रहिया माण्हुनि खे। इहो जेको तजुर्बो आहे, छो जीअं साईं चयो त हिन कम में रिटायरमेंट कान्हे, बिल्कुलु सही आहे। छाकाणि जी हीअ का नौकिरी कान्हे, हीअ जज़्बो आहे जेको माण्हूअ जे ज़िंदगीअ सां गॾु हलंदो। माण्हू जॾहिं मरी वेंदो त जज़्बो ख़तमु थी वेंदो। त साईं तव्हां, अलाह साईं तव्हांजे दिलि में इहा ॻाल्हि विधी त सिंधी समाज खे सुधारण लाइ असां गॾिजी हिकिड़ी तनज़ीम जोड़ियूं ऐं उनमें हिन नमूने सां हलायूं। हाणे उनखे उन नमूने सां अॻिते वठी वञण जो वक़्तु अची वियो आहे। असां हाणे उन मंज़िल ते पहुता आहियूं जिते अल्हम्दुलिल्लाह असांखे सुञातो वञे थो। ईअं कोन्हे त हाणे असांखे ॿुधाइणो थो पए त सिंध ग्रेजुएट छा आहे, पर तव्हां जे करे वञी त चओ त सिंध ग्रेजुएट त हर को चवंदो आहे असांखे ख़बर आहे। त इन हद ताईं सिंध जो हर बाशिंदो, पाकिस्तान जो हर बाशिंदो हिन इदारे खां वाक़ुफ़ु आहे। ऐं असांखे फ़ख़्रु आहे त असांजे साथियुनि ॾाढी महिनत कई आहे ऐं इस्लामाबाद में हिकिड़ो वॾो मर्कज़ क़ाइमु कयो आहे, आसनूं ठाहियूं आहिनि, शारती ऑडिटोरियम ठाहियो आहे 500 माण्हुनि जे लाइ, ऐं जेको हिन खां वॾो आहे। ऐं इस्लामाबाद में असांजो हिकिड़ो निशान आहे। असां चई सघूं था कंहिं सूबे जी का बि ग़ैर सरकारी तनज़ीम जो को अहिड़े क़िस्म जी शइ सॼे पाकिस्तान में कान्हे जेका सिराजी आहे। इहो तव्हांजो फ़ख़्रु हासिलु आहे, इहो तव्हां कयो आहे ऐं इन फ़ख़्र खे क़ाइमु रखो। सॼे मुल्क में तव्हांखे उन इज़त ऐं एहतराम सां ॾिठो वञणु खपे। छाकाणि त असांजी क़ौम लतीफ़ जी क़ौम आहे ऐं लतीफ़ असांजी सुञाणप आहे, जंहिं असांखे घणो अॻिते वठी वियो, इंसान जे बुराइनि खां ॿाहिरि कढी वियो ऐं हुन असांखे जीअण जा नवां दग ॾिसिया ऐं हुन शख़्सियत जे साए में पलिजी असीं जवान थिया आहियूं। अलाह जो वॾो करम आहे त उनजी ॿोली असां वटि अॼु बि ज़िंदा आहे। असीं हुनखे सम्झी सघूं था, ॿियनि खे सम्झाए सघूं था। इहो ॿोली कमाल जी ॻाल्हि आहे। बाबा हुन मां फ़ाइदो त वठूं न।
उनजो फ़ाइदो। त मुंहिंजी गुज़ारिश सिर्फ़ु इहा आहे तव्हां हाणे हिन मुआशिरे खे हिकु ईमानदार साफ़ सुथरो महिनती मुआशिरो बणायो। इहो नए नस्ल मां मुंहिंजी हिकिड़ी तमन्ना आहे त इहो उन्हनि खां कमु शुरू करणु खपे। असांजे हिन सॼे सफ़र में केतिरा ई नौजवान आया, उहे पोड़ा थी विया ऐं हाणे नौजवान अचणु बंदि थी वियो आहे। नओं नस्ल तमामु घटि थो इन तरफ़ इंट्रस्ट वठे। कंप्यूटर जो दौरु आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, इन करे उन्हनि जूं मसरूफ़ियतूं, उन्हनि जूं डाइवर्शन्स ॿियूं थी वञनि। बहितर आहे त असां पाण डिजिटलाइज़ थी वञूं, असां इन्हनि जी तरबियत कयूं ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते कमु कयूं, जीअं असांजो नओं नस्ल असां तरफ़ अट्रैक्ट थिए ऐं पंहिंजे हिन मीरास खे संभाले सघे। इहो ॿियो अहम कमु आहे जेको सिगा खे हाणे करणो आहे। इहे मुंहिंजी गुज़ारिशूं हुयूं। तव्हांखे के सुवाल हुजनि त बेशक ॿुधायो। चेयरमैन साहिबु वेठो आहे, ऐं माण्हू उनखे गुज़ारिश कनि त हू भले हिन जी इख़्तितामी तक़रीर करे। एसोसिएट मेंबर जी बि गुंजाइश रखियल हुई, जेकॾहिं कंहिंजी घरवारी पढ़ियल लिखियल न आहे त शी कैन बि एसोसिएट मेंबर। मां साईं खां अॻु में सेक्रेटरी जनरल जेको हुयो, मां उन खां पुछा कयो त फलाणा 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 जेके असांजा रोल मॉडल आहिनि, उन्हनि जी औलाद ॿुधायो त कहिड़े कहिड़े माण्हू जी औलाद रोल मॉडल जी, न असां जहिड़ा इन्हनि जी रोल मॉडलनि जी औलाद सिगा जी मेंबर थी आहे। उन खां अलावा जेके असां जहिड़ा ईअं वीचारा ठिड़की ठगी वारा आहिनि, उन्हनि जी एसोसिएट मेंबर या मेंबर मिसिस खे थी आहे या न थी आहे। असां उन्हनि ॿिन्ही शयुनि ते पूरा पहुतासीं। हाणे डॉक्टर साहिब खे गुज़ारिश आहे त जेके पेडाल में वेठा आहिनि दोस्त, उहे असांजा रोल मॉडल आहिनि, असांजा वॾा आहिनि, पर ॿुधाइनि त इन्हनि मां घणनि माण्हुनि जा औलाद ऐं उन्हनि जूं मिसिस असांजी सिगा जूं मेंबर आहिनि। ईअं बराबरि आहे त काफ़ी दोस्तनि जा औलाद असांजो मेंबर कोन्हे। ऐं सभ खां पहिरीं आउं पंहिंजो एहतिसाब ॾींदुसि, छाकाणि त मूंखां सुवालु पुछियो वियो आहे त बिल्कुलु सही आहे, मुंहिंजो को बि ॿारु सिंध ग्रेजुएट जो मेंबर कोन्हे, पर उन्हनि मां को बि मुल्क में कोन्हे। आउं हिते अकेलो आहियां पंहिंजी ज़ाल सां, ऐं इन करे मजबूरी आहे, हू हिते अचणु नथा चाहिनि ऐं हुतां हलिया विया बदिल थी, ऐं ॿाहिरि उन्हनि खे नौकरियूं मिली वियूं, उन्हनि जा ॿार हुते पढ़नि पिया, उहे हुते मसरूफ़ आहिनि। हाणे हिन मुल्क जा ई सिटीज़न कोन्हनि, हू पंहिंजे मुल्क ॿियनि मुल्कनि जा सिटीज़न थी विया। त मुंहिंजो मिसाल त इहो आहे, पर बहरहाल इहा मुंहिंजी कमज़ोरी आहे त आउं उन्हनि खे पाकिस्तान में रखी कोन सघियुसि, उन्हनि जी ज़रूरतुनि खे पूरो करे कोन सघियुसि। मूं में एतिरी बल कोन हो, मूं वटि को एतिरी पैसो कोन हो जो उन्हनि जी आउं ख़िदमत करे सघां। मां एक्स जनरल मैनेजर PTC थी रिटायर थियो आहियां। मुंहिंजो 2-3 सुवाल आहिनि, नंढड़ा नंढड़ा आहिनि, मासूम जहिड़ा आहिनि। हिकिड़ो त इहो मेरिट जी साईं ॻाल्हि कई, तमामु बहितरीनु ॻाल्हि कई, ऐं क्वालिटी ऑफ एजुकेशन जी ॻाल्हि कई, उहा बि सुठी ॻाल्हि कई। असां वटि सिंध पब्लिक सर्विस कमीशन में हिकिड़ो ॿारु 4 दफ़ा फेल थिए थो, उहो साॻियो ॿारु फीडरल पब्लिक सर्विस कमीशन में 4 दफ़ा पास थिए थो, उनखे 4 नौकरियूं उते मिलनि थियूं, हिते नथियूं मिलनि। हिकिड़ो त सुवालु इहो आहे त इहा करप्शन कीअं ख़तमु थिए। ऐं ॿियो सुवालु इहो आहे त असां वटि हिते जेके मास्टर आहिनि, उन्हनि खे 45,000 रुपया पघार मिले थी, ऐं जॾहिं त कोर्ट में बेलदार जेके आहिनि, पटे वाला आहिनि, उन्हनि खे 80,000 रुपया पघार मिले थी। इहा डिस्क्रिमिनेशन कीअं ख़तमु थिए। टियों सुवालु त असां वटि नौकिरी लाइ 33 सालनि जी एज आहे, जॾहिं त ॿियनि सूबनि में 43 सालनि जी एज आहे। इहा डिस्क्रिमिनेशन ख़तमु कीअं थिए।
उन लाइ सॻा कहिड़ा एक्शन वठंदी। असां तव्हां सां गॾु आहियूं, असां तव्हां सां गॾु रहंदासीं, जिते चवंदो उते गॾु बीठा हूंदासीं। तव्हांजी ऑब्ज़र्वेशन त उस्तादनि जा पघार घटि आहिनि ऐं बिल्कुलु वैलिड आहे, पर आऊं इहो अर्ज़ु कंदुसि त उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वधंदा रहिया आहिनि। मुंहिंजे दौर में जॾहिं आऊं स्कूल में पढ़ंदो हुउसि तॾहिं उस्तादनि जा पघार तमामु घटि हुआ ऐं नतीजे तौरु पर उस्ताद जंहिं नमूने सां, जंहिं प्यार सां, जंहिं मुहबत सां असांखे पढ़ायो, ऐं सम्झां थो उहो हींअर रसूख़ कोन रहियो आहे। सो इन करे उस्ताद जी क़ाबिलियत खे पैसे सां कंपेयर न करणु खपे, पहिरीं ॻाल्हि त आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे जंहिंजी आऊं सम्झां थो, जेको ॿियो तरीक़ो आहे, उस्ताद खे कंहिं नमूने सपोर्ट करणु खपे त उस्तादनि जे ॿारनि जे लाइ तालीम जूं सहूलियतूं हुजनि, उनजे फैमिली लाइ सिहत जूं सहूलियतूं हुजनि ऐं इन ते असीं कमु करे सघूं था। ऐं इहो हिकिड़ो लीगल मसइलो आहे, बुनियादी हक़नि जो मसइलो आहे ऐं इन खे चङी तरह सां वठी सघिजे थो। सो इन खे छाकाणि त हिन वक़्तु प्राइमरी स्कूल जे उस्ताद जो पघार बि कंपेरेबल आहे ॿियनि इदारनि में बि उन साॻे ग्रेड जे एम्प्लॉइज़ जो साॻियो ई पघार आहे। सो जेतिरो मूंखे जेतिरो ख़बर आहे त इन खे ईअं करे सघिजे थो, पर वधीक हिन ते कमु करे सघिजे थो। बिल्कुलु सही आहे।